इज्जत जी केड़ी गाल कजे, मुझे नबी जे मर्तबे जी केड़ी गाल कजे, मुझे नबी जे शान जी केड़ी गाल कजे, जो अल्लाह तबारक व तआला फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह तबारक व तआला फरमायो ए मुंजा सोना नबी मां अल्लाह तो के जहान वारन जे लाए रहमत करे मोकलियो आ। डाढ़िया वासा चो न सुभान अल्लाह। नबी जी रहमत इंसानन जे लाए भी, नबी जी रहमत दुनिया वारन जे लाए भी, नबी जी रहमत 18,000 मखलूकात जे लाए भी। अल्लाह तबारक व तआला फरमायो ए मुंजा सोना नबी मां अल्लाह तो के रहमतुल लिल आलमीन करे मोकलियो आए। अल्लाह तबारक व तआला फरमाए ए मुंजा सोना नबी लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बाअस फ़ीहिम रसूला मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह तबारक व तआला फरमायो मां अल्लाह इंसान ज़ात जे मथा थोरो कयो आहे। या अल्लाह तुंहिंजा थोरा त किरोड़े आहिनि, असांखे अशरफुल मखलूकात करे पैदा कई, तुंहिंजो थोरो असांखे रिज़्क़ खाराई थो, तुंहिंजो थोरो औलाद ॾिनई, तुंहिंजो थोरो 18,000 मखलूकात मां जुदा करे असांखे अशरफुल मखलूकात इंसान बनाई, तुंहिंजो थोरो। अल्लाह तो फरमाए ये थोरा नथो गणाया है, इहो मां अल्लाह जो थोरो आहे जो पंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा तो इंसान ज़ात खे ॾेई छॾियो आहे।